अज जे व्लॉग में तव्हांखे तक़रीबन हिन खे ही साम्हूं जेको तलिया आहे असां कटरायोसीं, वरी परियां ज़मीन में भरा करायोसीं। ही जेको मुकमल तव्हां पोयां मुंहिंजे तलिया ॾिसी सघो था। हिन में कुझु अर्सो बाद हिन में असां मच्छी छॾीसीं, तक़रीबन 4-5 कटा हुया। वरी उन खां बाद में कुझु अर्सो हलंदो रहियो त महीनो ॾेढ खां मुसलसल तक़रीबन महीनो ॾेढ मथे थी वियो। वरी अॼु हिन में वरी 2 कटा ॿिया मच्छी जा छॾियासीं। ऐं जेकी पोइली मच्छी आहे असां वरिती आहे, उहा तव्हांखे हिन वीडियो में ज़रूरु ॾेखारींदासीं। जेको हितां जो मुहाणो आहे उहो चवे पियो त माना 4 महीने में मच्छी जंहिं वॾी थी वेंदी आहे। हाणे त अंग्रेज़ी महीनो ईअं छो हले थो, बाक़ी हिन जा पोइ 4 महीना अलाए कहिड़ा बि ॻणींदा आहिनि। पोइ उन माना इहे चवे पियो त 4 महीननि में मच्छी बिल्कुलु तयारु थी वेंदी आहे। पोइ हाणे उहा असां मच्छी वरिती आहे, उहा तव्हांखे हिन वीडियो में ॾिसो था। तलाउ असांजो हाणे हेतिरी हे मच्छी थी वई आहे। उस तलाउ थोरो हेॾे ॾेखार। हीअ जेको हीअ तलाउ तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु इहो सॼो ई हाणे हेतिरी मच्छी थी वई आहे। हे तव्हां ॾिसी सघो था, हेतिरी हे मच्छी थी वई आहे, तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु। हाणे हिन खे तलाउ में छॾींदासीं दोस्तो। ही तव्हांखे ॾेखारण लाइ जेको तलिया असां ही मुकमल जेको ही तलिया हुयो, उनमें मच्छी हाणे हेतिरी थी वई आहे। हे चवंदा 4थे महीने में निकिरंदी। पोइ हाणे अलाह ख़ैरु कंदो, वरी ॾिसंदासीं